फेयर एंड लवली का नया नाम अब है ग्लो एंड लवली। फेयर एंड लवली का नया नाम अब ग्लो एंड लवली। फेयर एंड लवली अब ग्लो एंड लवली। क्यों? क्योंकि अब निखार से बढ़कर मिलेगा HD ग्लो। पेश है ग्लो एंड लवली। इसके मल्टीविटामिन गहराई में जाएं, दाग धब्बे घटाएं और चेहरे को दे बेहतरीन ग्लो। नई पहचान का ग्लो, ग्लो एंड लवली। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। सॻियूं मां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। रिपोर्टर अतहर अली मंगणे जो जी ॻोठ सरो फ़कीर हिस्पाणी जे रहवासी मौजूद शख़्सियत PP अॻवान वॾेरे गुलाम मुस्तफ़ा हिस्पाणी पारां नेशनल प्रेस क्लब सॻियुनि जे सहाफ़ियुनि जी मान में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे में नेशनल प्रेस क्लब सॻियुनि जो सदर सीनियर सहाफ़ी गुलाब अली सियाल, नेशनल प्रेस क्लब सॻियुनि जो जनरल सेक्रेटरी मज़हर नेमत अली मंगणे जो, माजिद अली सियाल, तस्लीम अहमद कोरी, महरम खान मंगणे जो, समाजी अॻवान मोहम्मद चुटल हिस्बाणी, हिदायतुल्लाह हिस्बाणी, सैयद अलन शाह ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते PP अॻवान वॾेरे गुलाम मुस्तफ़ा हिस्बाणी चयो त सहाफ़ी पंहिंजी जान ख़तरनि में विझी अवाम के मसइलनि खे उजागर कनि था ऐं माण्हू पंहिंजे ॾुखे वक़्त में अदालती प्रेस क्लबनि ॾांहुं रुख़ कनि था, छो त हिन वक़्तु अदालत में प्रेस क्लब में माण्हू पंहिंजे मसइलनि जो हल सम्झनि था। नेशनल प्रेस क्लब सॻियुनि जे सहाफ़ियुनि बि सहाफ़ती ज़िम्मेवारनि में पाण मल्हायो आहे। संदन महिनत ऐं जाखोड़ियूं साराह जोगी आहिनि। नेशनल प्रेस क्लब सॻियुनि जे सहाफ़ियुनि जी बहितरीन रिपोर्टिंग रही आहे ऐं असां सभिनी खे सुठे कम जी साराह करणु घुरिजे जीअं सचनि माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई थी सघे। उन मौक़े ते गुलाब अली सियाल चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं ॻोठ सरो फ़कीर हिस्बाणी जे रहवासी मौजूद शख़्सियत PP अॻवान वॾेरे गुलाम मुस्तफ़ा हिस्बाणी जा, जंहिंजी नफ़्सा नफ़्सीअ जे दौर में असां नेशनल प्रेस क्लब सॻियुनि जे सहाफ़ियुनि जे मान में आजियाणो ॾिनो ऐं मोहबत मेड़ मचाई, हिक ॿिए पासे प्यार मोहबत ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे।